मुझे कायद मुझे सर्वान मुझे भाव मुझे दोस्त बेटे के लिए कहता हुआ डॉक्टर अब्दुल बाब साहब मुझे भाव मुझे दोस्त मुझे साथी मैं मुझे पेटे में विश्वास कराने में अहम किरदार पंजाबी दोस्त था सही जुल्फार लाशा इस्लाम की सारी फहरिस्त सदर कहता हुआ साबिक सेक्रेटरी मरकजी इलेक्शन कमीशन पटेल सिंध मुझे बचपन दोस्त मुझे साथी राज अधिकार सुमर साहब असो प्यारो दोस्त ऑफिसर न ऑफिसर सेक्रेटरी जीअं रवायत हले पई मां कंदो आहियां एजुकेशन डिपार्टमेंट मुकम्मल तौर ते हिकिड़ी फैमिली आहे उन फैमिली में माण्हुनि जा मुख़्तलिफ़ किरदार आहे जंहिंमें जेको आहे रिटायर अली चांडिल ऑफिसर में किरदार आहे पर असांजी फैमिली जो हिसो आहे हिसो हमेशह ॻाल्हाइण जे तमामु ऐं हिते लोअर स्टाफ जे हवाले सां कहिड़नि जा मताला खणणु बुनियाद साईं गुलाम सुमरो साहब साईं अलीबा कथाणी साहब साईं मोहम्मद मुराद लगारी साहब ऐं लोअर स्टाफ जा रिटायर्ड उस्ताद मुंहिंजा कराइबी उस्ताद साहब ऐं बाक़ी हिन महिल वक़्त जी कमी जे करे जेको सुनहरी मौक़ो मिलियो कोशिशि कंदासीं त जेका पंहिंजे रब रहियूं जेको तालुक़ु कयो वास्तो रहियो जेको मोहबत रहियूं कुझु लंबा कुझु मिनट्स ते कंप्लीट कयूं ऐं हिकु लोअर स्टाफ पेटे जो जेको आहे रिवायती जेको कोऑर्डिनेशन आहे उनखे जेको आहे कीअं जेको आहे माना खे बनाइजे हिन हवाले सां हिते मुंहिंजी सभिनी एजुकेशन फैमिली जे सभिनी मेंबरनि खे अस्सलाम वालेकुम जी सिंध ऐं त सभ खां पहिरीं शुकुरु कंदड़ आहियां ऑडिट स्टाफ जे जेको आहे सभिनी जेको आहे यूनिटनि जो सभिनी इदारनि जो जंहिं असांजे मान में पुरखलूस ऐं उत्साह ॾींदड़ हिकु मोहबत ॾींदड़ तपींदड़ जेको आहे तरतीब ॾिनी ऐं असांखे तव्हांखे गॾु थियण जो मौक़ो मिलियो ऐं मुंहिंजे साम्हूं अचण जो मौक़ो मिलियो त ख़्यालनि जो जेको आहे ॾे वठि या जेको आहे शेयर करण जो जेको आहे सुनहरी मौक़ो मिलियो बुनियादी तौर ते ऐं ॿिया मुख़्तलिफ़ माण्हू हर कंहिंजो पंहिंजो माइंड सेट हूंदो आहे हर कंहिंजो माण्हू जो पंहिंजो तरीक़ेकार हूंदो आहे कमु करण जो शयुनि खे ॾिसण जो शयुनि खे हल करण जो ऐं मसइलनि खे अप्रोच जे हवाले सां हिकु माना खे ॿुधाइण जो हर कंहिंजो पंहिंजो मैकेनिज़म हूंदो आहे मुंहिंजे 24 साल पेटेल जी तारीख़ में 2001 में जेको आहे पेटेल में इलेक्शन जी सियासत में हिसो वरितो 2013 में उहिदेदार थियुसि 2025 ताईं उहिदेदार रहियुसि उहो मुंहिंजो उहिदेदारी जो पीरियड हुजे या जेको आहे मुंहिंजो मेंबर जो पीरियड हुजे बुनियादी तौर ते इहा कोशिशि कईसीं त असां लोअर स्टाफ खे हिक ॿिए खां पाण खां जुदा न कयोसीं असांजे पैरामीटर्स में असांजे ज़रिया अख़्तियार में जेके कम हुआ सिंध लेवल जा कम असांजे अख़्तियार में कोन हुआ दिल्ली लेवल जा कम असांजे अख़्तियार में कोन हुआ असांजा बुनियादी जेको आहे प्राइमरी स्टाफ जेके हुआ उहे स्कूल्स में हुआ प्राइमरी साइड में हुआ ख़ासि तौर ते ऐं हुन सां सलाड़े लोअर स्टाफ जो वॾो माण्हुनि मां सम्झ 75% जेको अंग आहे तालीम खाते जो उहो जेको आहे स्कूल्स में लोअर स्टाफ जेको आहे डिप्लॉयड आहे पोइ असांजा मसाला कढियल आहिनि वो असांजा बुनियादी मसाला कढनि ऐं शुरूआत कई पे स्लिप खां पे स्लिप जॾहिं आउं प्राइमरी स्टाफ जी कढाईंदोसि त उन्हनि खे चवंदोसि पंहिंजे दोस्तनि खे त बाबा जेको बि लोअर स्टाफ आहे उन्हनि जा बि जेको आईडी नंबर उनजी पे स्लिप जेको आहे ऐं जॾहिं असां जीपी फंड जी स्लिपां कढायूंसीं कंहिं बि स्कूल में उस्तादनि जूं असां हुते पाबंद कयोसीं पंहिंजनि दोस्तनि खे हेडमास्टरनि खे त बाबा जेको तव्हांजो लोअर स्टाफ आहे उनजा बि आईडी नंबर उनजी जीपी स्लिपां सां कढाईंदसि ऐं खां पोइ प्रोवाइड कईंदुसि मुहैया कयूंसीं 75% जेको आहे लोअर स्टाफ जो उन खां बाद फिक्सेशन जो मसालो आयो 100 फिक्सेशन ऐं दोस्तनि खे चयोसीं बाबा कलेक्ट कयो माना 100% असां जेको आहे पंहिंजो 100 असां फिक्सेशन करायूं था असां उहो स्लिप कलेक्ट थिया उहा जेका असां बि थिया ऐं असां पाबंद कयोसीं बाबा मां जेको सिटी जी ॻाल्हि कयां थो सॼी दिल्ली जी ॻाल्हि कोन थो कयां जो सिटी में ऐं सिटी सुधार रहियो त असां हुनखे पाबंद कयोसीं बाबा लोअर स्टाफ जा बि गॾु कयो दोस्त लोअर स्टाफ जा बेशुमार सबब खणी आया असां को बि जिन सां गॾु राब्ते में रहिया जिन असांखे ॾिनो
कंहिंजो बि कमु को उहो जीपी फंड जी स्लिप हुजे उहो फिक्सेशन हुजे उहो मोकिलूं हुजनि उन सर मेंटेन जो हुजनि असां ईअं कमु करायासीं जीअं पंहिंजे पहिरें बिस्तर में करायासीं ऐं पोइ इन जे करे असां सम्झूं पिया त असांजी फैमिली आहे तालीम खातो असांजी फैमिली आहे ऐं फैमिली जे हवाले सां जीअं फैमिली जे सरबराह खे जेको आहे उन हूंदो आहे पंहिंजे सभिनी मेंबरनि जो किरदारु मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि अहिड़े तरीक़े ऑफिसर्स बि असां ताबन कयो अहिड़े तरीक़े सां जेके रोड स्टाफ जेको असांजा ऑफिसर बि डिप्लाइड हुयो उन्हनि बि असां माना असां सां ताबन कयो कोशिशि इहा आहे त हिकिड़ो मैकेनिज़म आहे हिकु सिस्टम आहे हिकु फैमिली आहे हिकिड़ो पंहिंजो माहौल आहे जंहिंमें असीं रहूं पिया जंहिंमें असां कंज़्यूम कयूं पिया जंहिंमें असां पंहिंजो डिलीवर कयूं था ख़िदमतूं ॾियनि था उनखे अहिड़े तरीक़े सां जेको आहे असां अंजाम कयूं जो असांखे रुपए जी करप्शन जे जेको आहे साबित न थिए अलाह जी महिरबानी 24 साल पेटल तारीख़ में को बि लोअर स्टाफ जो उस्ताद हुजे लोअर स्टाफ जो को मेंबर हुजे को बि प्राइमरी उस्ताद हुजे चैलेंज सां चवां थो दावा सां चवां 24 साल हिकिड़ो उस्ताद चए क़ुर्बान करण तयारु आहे मक़सदु ई न आहे त पैसा ख़र्च सां थियनि माना कंहिं कम पैसा असां उहो फीसियूं ख़र्च कया पंहिंजे दोस्तनि बि उतारे जेको असांजी पंहिंजी टीम हुई पंहिंजे पेटे जी टीम लोअर स्टाफ वारा कंहिंखे बि टच न कयो कराए ॾींदासीं तमामु कराईंदासीं कराईंदा रहंदासीं ऐं आमतौर ते मूंखे इहो सुवालु ख़ासि करे जेके अब्दुल खोसे खां इहो जेको आहे सो मां सां कंदो आहे बाबा दुनिया रिटायरमेंट खां पोइ जेको हले थी तूं छो घर वञी वेही रहियो हाणे हर कंहिं मैकेनिज़म हूंदो आहे मुंहिंजो 1 या 2 महीना थोरो पंहिंजा लाती आहिनि मसाला मां हुनखे सलाड़े वठां डॉक्टर जवाब तो यकीन तो ॼाणायां जीअं अब्दुल बि अॻे हुयो जीअं हाणे आहे आख़िर त जीअं असां कयूं था हिकिड़ो हो सिस्टम जंहिंमें हुते मूं ते ही जवाबदारी सदर हो हाणे मूंखे तंदीम जवाबदारी न आहे पर दोस्तनि जी ज़िमेदारियूं आहिनि सभु दोस्तनि जी जवाबदारियूं आहिनि ऐं दोस्तनि जी जवाबदारियूं पाण जीअं मां चयुमि त बाबा 60 साल असां हाणे असांजी उमिरि थी आहे हाणे असां पोइ हिन खां पोइ वधीक जेके दोस्त पैदा कयासीं असांजा इहे ई दोस्त आहिनि 60 साल खां भले केतिरी हयात में कहिड़ा दोस्त था पैदा कंदासीं यकीन थो ॼाणे हिकु दफ़ो ॿीहर हिकु ग़रीबाबाद में जेको आहे यकीन ॼाणायो अॼु बि लोअर स्टाफ साम्हूं जो यकीन ॼाणायो तव्हांखे बि यकीन थो ॼाणायो ऐं सभिनी दोस्तनि खे मीडिया त हिन जेको आहे सोशल मीडिया जो तव्हां थो ॼाणायां जेका बि सिटी जो उस्ताद हुजे ज़िले जो उस्ताद हुजे अब्दुल बि सुमरो अॻे बि तव्हां सां गॾु हुयो हाणे बि तव्हां सां गॾु आहे मरण घड़ी ते तव्हां सां गॾु रहंदो शादी हुजे गमी हुजे दुख हुजे सुख हुजे अॻ में तव्हां जीअं अॻ में असां मूंखे जेको आहे ॾिसंदा आहियो हाणे बि इनशाला तालीम ॾिसंदव ऑफिस जा कमकार बुनियादी आहिनि तंदीम जो जवाबु हुननि हवाले सां उहिदेदारनि जे हवाले सां उहे जेको उहिदेदार जो थिया आहिनि छाजे लाइ उहिदेदार थिया आहिनि उन्हनि खे बि असां मोकिल ॾियूं उहो कमु कनि जेकॾहिं उन्हनि का डिलीवरी नथी थिए ज़ाहिर मैकेनिज़म आहे रेगुलर माण्हू जो कमु न आहे हे मुकमल टीम जो कमु हूंदो आहे त पहिरियों त मसइले खे सम्झूं छा मसइलो आहे छा पहिरियों मसइलो सम्झणो पवंदो उन हल करण जे लाइ मैकेनिज़म ठाहिणो पवंदो न मैकेनिज़म इन फ़र्ज़ु फ़ाइदो कोई नथो ठाहे सघे उहो हिकिड़ी कलेक्टिव एफर्ट हूंदी आहे कलेक्टिव विज़डम हूंदी आहे ऐं अलाह जी महिरबानी सां असांखे कलेक्टिव एफर्ट बि आहे असां वटि कलेक्टिव विज़डम बि आहे तंहिंमें दिलजाए कयो लोअर स्टाफ पेटेल्स में को बि जेको आहे इख़्तिलाफ़ कोन्हे को लोअर ऑफ हिकु शइ आहे हिकु जान आहे हिकु जिस्म आहे बाक़ी हाणे सियासी हवाले सां इख़्तिलाफ़ थींदा आहिनि लोअर स्टाफ जी मदद न कई ऐं मुंहिंजो सोट साम्हूं हुयो मुंहिंजो फैमिली मेंबर हुयो ऐं जेको आहे हाणे बि तव्हां गुज़ारिश कयां त हुनखे तव्हां ठाहियो ऐं सुभाणे मां इम्तिहान वरी बि न पवां जेकॾहिं ठही था वञो त मां ॾाढी मुंहिंजो किरदारु जेके हूंदो त मां निभाइण लाइ बि तयारु आहियां हुनखे राज़ी कयो त उन में तयारु आहियां बाक़ी हाणे घर मुंहिंजो डिस्टर्ब हुजे मां ॿाहिरि कहिड़ा ॼाणा त मुंहिंजो घर आहे तव्हां बि मुंहिंजा ॿाहिरि आहियो तव्हांजूं इज़तूं तव्हांजूं मोहबतूं इहे तंदीमनि खां मथां आहिनि इहे तंदीमनि खां मथां आहिनि ख़िदमतनि खां मथां आहिनि तव्हां इहे एहसासु ॼाणायो आहे मूं सभिनी दोस्तनि खे लोअर स्टाफ वारे स्टाफ ॼाणायो आहे त जेको आहे तव्हां असांखे जुदा न आहियो असीं तव्हांखे जुदा न आहियूं असां वरी बि तजदीद अहद कयूं था असीं तव्हांखां जुदा न आहियूं तव्हां असांखां जुदा न आहियो